बाबा साईं मूं त तव्हां सां घणियूं मुरलियूं हुजनि बाबा बाबा हे छोरा अल्लड़ आहिनि जेके अल्लड़ कुत्ता हूंदा आहिनि न और रुगो रिछ जूं पछड़ूं पिया पटींदा आहिनि यऊ 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 पई पई ॿुधनि पर हिकिड़ो वार बि रिछ जो कोन पटे सघंदा आहिनि ॾिठव मोटी आहे न नाकाम थी खाई आहे न चीपटूं हाणे को छोरो हेॾां चीं चीं कंदो पियो अचे को हेॾां चीं चीं कंदो पियो अचे पर बाबा तव्हां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां तॻिया खान ईअं नथो थी सघे जो मैदान छॾे हमरा भॼन बाबा छा ॿुधां आहियां मां त मुंहुं खणी हलण जहिड़ो ॻोठ में रहियो आहे मुंहिंजो त टांकीअ सां मोकारो थी वियो आहे त सॼे ॻोठ में इहो हुल मची वियो आहे त गोअर वारा चीफटूं खाई चीकट कंदा मोटी आया मूंखे त शक आहे त चोरो मुंहिंजो पुटु आहे भला कोन मोचड़ा खाई मोटी आया असां त बाबा शींहं मारियो वेठा आहियूं शींहं चइबो त गोहर पे बूटो न बारियो हूअं त वॾियूं फूकूं ॾींदे त मुंहिंजो पुटु ईअं काबू खान आहे बसि वावड़ वाहे छॾींदो पर कई त कुझु बि कोन पर बाबा माण्स ते वियो न निभागो निभागीअ जो पुटु मामन ते वियो जॾहिं बि को ॻोठ में जहिड़ो झटो थींदो का जंग लॻंदी हे मामा खणी पेरनि ते ज़ोर कंदा कंहिंखां पुछंदा ई कोन चीं 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 पई पवंदी चीं चीं अञे हा मूं ते त ईअं हथ जा दरिया ॾिसो आहे खून जा ईअं वावड़ो वठी वञनि हा वावड़ो पई वञनि कुझु बि हुजे तॻिया खान गोहर पाण माराया पर मैदान तां ईअं भॼी न अचे हा इज़त जो सवाल आहे पर बाबा मां कहिड़ो कारो मोह कया हिकिड़ो छोरो चरियो ॿियो इहो खरियो जेकॾहिं इहो वञे मरी त मां काॾे वञा कंहिंखे त आनिया दे ख़बर दादा ने ॾिस ॻाल्हि सची आहे सालार खान जा माण्हू असांजे मथां हमले करण जे लाइ निकिरी चुका आहिनि अचण ॾे न ॻाढ़े बोड़ वारनि खे असां बि चूड़ियूं न आहिनि पातियूं ॾिस मुखबरनि ख़बर ॾिनी आहे त सालार जे माण्हुनि वटि असलो जाम आहे को फिक्र न आहे दादा ने तूं वञी हमरा तयार कर हा ॾिस असांजा हमरा बि तयारु आहिनि दुश्मननि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं ठीकु आहे दादा ने पर इहा कोशिशि कजे त सालार खान जा माण्हू असांजे ॻोठ जूं हदूं न उकरी सघनि सतोरी त असां वटि आहे कोन पर भाउ जो पलांद ज़रूरु करिणो आहे ॾिस मूं सॼो बंदोबस्तु करे छॾियो आहे तूं बेफ़िक्र थी वञ तूं पंहिंजा जोधा वठी शाख जे उभरे पासे मोर्चा संभाले वेही रहो जीअं ई सालार खान जा माण्हू शाख टिपी अचनि त उन्हनि सां का बि रिआयत न थिए सिधियूं गोलियूं सीने मणजोसि हा ॾिस मां त सालार खान वारनि जे माण्हुनि खे अहिड़ी शिकस्त ॾींदुमि जो यादि कंदा वञ दादा न वञ देर न कर हमरा वठी वञ मां बि अचां थो सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।